जॾहिं कौरव ऐं पांडव महाभारत जी युद्ध करण लाइ संभरी हलिया, तॾहिं राजा धृतराष्ट्र चवण लॻो त मां बि युद्ध ॾिसण लाइ हलंदुसि। तॾहिं व्यासदेव चवण लॻो त हे राजन, तोखे अखियूं त कोन्हनि, अखियुनि खां सवाइ छा ॾिसी सघंदे? तॾहिं धृतराष्ट्र चवण लॻो त हे स्वामी, ॾिसंदुसि न पर ॿुधंदुसि त सही। तॾहिं व्यासदेव चयो त हे राजन, तुंहिंजो रथ हलाइण वारो संजय आहे, सो मुंहिंजो भगत आहे। तंहिं करे हे राजन, जेको युद्ध में थींदो सो सभु तोखे संजय इते ई वेठो ॿुधाईंदो। जॾहिं इहे वचन संजय ॿुधा, तॾहिं हथ ॿधी करे व्यासदेव खे नमस्कार कयाई ऐं चयाई त हे स्वामी, महाभारत जी युद्ध त कुरुक्षेत्र में थींदी ऐं मां हिते हस्तिनापुर में हूंदसि। तव्हांजो आज्ञा कई त हे राजन, कुरुक्षेत्र जी ख़बर मूंखे हिते कीअं पवंदी ऐं मां हिते कीअं राजा खे ॿुधाईंदुसि। जॾहिं अहिड़ीअ रीति संजय व्यासदेव जे अॻियां विनंती कयाई, तॾहिं व्यासदेव प्रसन्न थी चवण लॻो त हे संजय, मुंहिंजी कृपा सां तोखे इते सभु कुझु ॾिसण में ईंदो। जॾहिं व्यासदेव संजय खे इहो वर ॾिनो, तॾहिं उन महिल ई संजय खे युद्ध जी ख़बर पवण लॻी ऐं दिव्य दृष्टि मिली वियसि। हाणे अध्याय पहिरियों। श्लोक पहिरियों। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। भावार्थ, धृतराष्ट्र बोले, हे संजय, धर्म भूमि कुरुक्षेत्र में एकत्रित युद्ध की इच्छा रखने वाले मेरे और पांडु के पुत्रों ने क्या किया। इन श्लोक जो तर्जुमो परसराम जिया हिन रीत कयो आहे। धृतराष्ट्र चयो धृतराष्ट्र त संजय ॿुधाए कुरुक्षेत्र जो हाल सारो सुणाए, जिते कौरवनि पांडवनि जा जवान गॾिया जंग लाइ तिन हया कहिड़ा कान। भावार्थ सिंधीअ में। धृतराष्ट्र चवे थो त हे संजय, धर्म जी युद्ध जी जेका जाइ कुरुक्षेत्र आहे, तंहिंमें मुंहिंजनि पुटनि ऐं पांडवनि जे पुटनि छा कयो सो मूंखे ॿुधायो। इन रीत धृतराष्ट्र जे इन सुवाल सां गीता जो अध्याय पहिरियों शुरू थो थिए। इहो गीता जो पहिरियों श्लोक आहे, जंहिंमें धृतराष्ट्र संजय सां सुवाल कयो आहे। हाणे संजय उत्तर थो ॾिए। सुभाणे गीता जो ॿियो श्लोक खणंदासीं। तेसीं ताईं जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण।